नाज़रीन अहम खबर शेयर कंदासीं रतो देरो खां इरादो न्यूज़ जे तालका रिपोर्टर मुलाज़िम हुसैन कलंदरी जी। सिंधी अदबी संगत शाख सिटी रतो देरो पारां कबीलाई झड़नि ऐं बदअमनी जे वर चढ़ियल माण्हुनि जे मुखनि ते मुरकूं आणण लाइ बुख़ारी हाउस ते ईद अमन मुशाइरो जो शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शाइरनि ऐं सुघड़नि ॾात जा ॾीया रोशन करे मायूस चेहरनि ते मुरकूं आणे छॾियूं। मुशाइरे में मुश्ताक बुखारी, अज़ीज़ कासमानी, साकी अबड़ो, नईम बुखारी, इख्तियार शाह कूड़ल, कुर्बदार, इनायत आरबाणी, मीर हसन महेसर, समी मेमण, शाहनवाज शीदाई, आजिज़ आशिक तुन्यो, हुबदार टोटाणी, इरशाद अरज़ाई, नदीम थईम, इम्तियाज़ आशिक सोलंगी, हसनैन शाह, अता मोहम्मद शेख ऐं ॿियनि पंहिंजूं कोइतायूं पेश करे वाह वाह कराए छॾी, जॾहिं त नाले वारनि गुलकारनि इरफान हैदर मेमण, नजफ अली लांघा ऐं शकील भुट्टो पंहिंजी सुरीली आवाज़ सां महफ़िल खे महकाए छॾियो। तक़रीब खे ख़िताब कंदे संगत जे अॻूणे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी मुश्ताक बुखारी, प्रोफेसर अज़ीज़ कासमानी, सैयद आबिद शाह ऐं ॿियनि मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त हर दौर में मुशाइरनि जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। रते देर में वॾे वक़्त खां जारी कबीलाई झड़नि, बदअमनी ऐं घुट बूसट वारे माहौल में सिंधी अदबी संगत शाख सिटी रतो देरो पारां ईद अमन मुशाइरो मुनक़िद करे ज़बरदस्त कमु कयो वियो आहे, जंहिं लाइ साकी अबड़ो समेत सिटी शाख जा समूरा साथी जस लहनि। तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि ऐं सान्या हूंदनि सैयद आबिद हुसैन शाह, रियाज़ हुसैन मेमण, न्याज़ सुरैयो, अल्लाह बख्श अबड़ो, इमरान सोलंगी, इरफान चांडियो, अब्दुल नबी भुट्टो, तौफ़ीक अहमद, समी सूमरो, तसव्वुर अली, नजम अली, इमामुद्दीन, काइम शेख ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। आख़िर में करारदाद पास कंदे सिंध हुकूमत खां घुर कई वई त रतो देरो समेत समूरी सिंध मां कबीलाई झेड़ा ऐं बदअमनी ख़त्म करे अमन कायम करण लाइ जोगा उपाय वरिता वञनि। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।